अल्लाह जी ज़ात खे सुञाणो त रब जी ज़ात बाबरकात जी रहमत केतिरी आहे ऐं अल्लाह जी ज़ात बाबरकात जी नाफ़रमानीअ में ज़हमत केतिरी आहे। इन्हनि ॿिन्ही सूरतुनि जे अंदरि अल्लाह खे सुञाणो, जॾहिं सुञाणो तॾहिं त आबिद ॿाहिरां बंदि हो। जॾहिं सुञाणप वई रसी त हुनजी ज़हमत छा आहे, हुनजी ज़हमत छा आहे, ॾुख छा आहे ऐं सुख छा आहे, सज़ा छा आहे ऐं इनाम छा आहे, कंहिंजे हथ में आहे केरु आहे, कंहिंजे हथ में केरु आहे, उहो सभिनी जो ख़ालिक़े काइनात आहे। मुंहिंजा प्यारा भाई, हिन फ़क़ीर जो बि अर्ज़ु आहे, हुकुम न आहे, हुकुम त कामिल वली कंदा। मुंहिंजी हैसियत हिकिड़े ख़िदमतगार जी हैसियत, नबीअ जे ग़ुलाम जी, नबीअ सां मोहबत रखण वारनि जी, मुंहिंजी ख़िदमत करणु मुंहिंजो पेशो आहे, मुंहिंजो इख़लाक़। इहा ई शइ मूं वटि आहे। तो मुंहिंजा प्यारा, पाण खे सींगारियो। औरत सींगारींदी आहे पंहिंजे जिस्म जे मथां कपिड़नि सां, पंहिंजे मुंहं जे मथां, पंहिंजे जिस्म जे मथां सोन पाइण सां। उहो मर्द जॾहिं ॾिसंदो आहे त उहो मस्तु थी पवंदो आहे। पर ॿानो सींगार आहे ख़ुदा जे इबादत जे अंदरि, ॿानो सींगार आहे ख़ुदा जे ज़िक्र जे अंदरि, ॿानो सींगार आहे अल्लाह जे हबीब जे मोहबत जे अंदरि। जॾहिं इहे शयूं कसियूं थींदियूं आहिनि, हुस्न हिन जाइ तां निकिरंदो आहे, ॾिसण वारो ॾिसी करे चवंदो आहे त वाक़ई ही अल्लाह जो ॿानो आहे, हिन वटां ही ख़ैरात मिलंदी आहे, ही ख़ैरात वसी घर वेंदासीं, घर ख़ुशहाल थींदा। ही श्रृंगार इबादत जे अंदरि श्रृंगार, राहत इबादत जे अंदरि आहे, सुकून इबादत जे अंदरि आहे, सुकून ज़िक्र जे अंदरि आहे, राहत ज़िक्र जे अंदरि आहे, लगन ज़िक्र जे अंदरि आहे, ख़ुदा जो क़ुर्ब ज़िक्र जे अंदरि आहे। जॾहिं ज़िक्र जे अंदरि पूरी तरह सां शागिर्द थी वियो, यकीन ॼाण त ख़ुदा जी रहमत ऐं क़ुर्ब